वेलकम बैक नाज़रीन। ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कई पिया। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां मुख़्तलिफ़ मुल्कनि जे सफ़ारतकारनि जी मुलाक़ात थी आहे। वॾे वज़ीर ऐं सफ़ारतकारनि विच में मुलाक़ात वज़ीर आला हाउस में थी। वॾे वज़ीर जे तर्जमान पारां ॼाणायो वियो आहे त वॾे वज़ीर ऐं कौंसल जनरल्स हिक ॿिए खे ईद उल अज़हा जूं वाधायूं ॾिनियूं। वॾे वज़ीर मुराद अली शाह वज़ीर आला हाउस अचण ते कौंसल जनरल्स जा थोरा मञिया। अव्हां कुर्बानी किथे कई? कौंसल जनरल्स जो वॾे वज़ीर खां सवाल। आऊं कुर्बानी पंहिंजे ॻोठ सेवण में कई। वॾे वज़ीर इहो जवाब ॾिनो, अव्हां सां गॾु क्रिकेट मैच खेॾणु चाहियां थो। वॾे वज़ीर जो सफ़ारतकारनि सां मकालमो, असां पंहिंजी क्रिकेट टीम ठाहे अव्हां खे आगाह कंदासीं। सफ़ारतकारनि जो इहो चवणु हुयो। वॾे वज़ीर ऐं सफ़ारतकारनि जी टीम विच में जल्द क्रिकेट मैच थींदी। तर्जमान पारां इहो ॼाणायो वियो आहे। वॾे वज़ीर सां मुलाक़ात कंदड़नि में दुबई, ओमान, फ्रांस, रूस, बर्तानिया, अमरीका जा सफ़ारतकार शामिल हुआ। कतर, चीन, इटली, ईरान, जापान, अफ़गानिस्तान ऐं ॿियनि मुल्कनि जे सफ़ारतकारनि बि वॾे वज़ीर सां मुलाक़ात कई।